दादूमा रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चरण। सिंध जी न्याणियुनि निमाणियुनि खे बगड़नि खां बचाइण ऐं क़ातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ JWC जे सॾ ते न्यू चौक खां मार्च करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। एहतिजाजी मार्च में सियासी समाजी अदबी ट्रेड यूनियन जे अॻवाननि उस्तादनि शागिर्दनि वकीलनि डॉक्टरनि सहाफ़ियुनि लेखकनि समेत मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक़े जे माण्हुनि जी शिरकत जिते अॻवान वली चांडियो प्रोफेसर मोहम्मद इरफान कल्लड़ो राजा रफ़ीक पंवर मोहम्मद बख्श गोराई अकबर पंवर कुलण भंड कादिर कुंभर शोभान सोलंकी साजिद मुस्तफ़ी ॿियनि जे चयो त पूरी सिंध औरतुनि लाइ मक़तल गाह बणिजी वई आहे। कानून जी पासदारी न थियण सबबि रोज़ानो औरतूं क़तल थी रहियूं आहिनि। असांजी न्याणियूं तालीमी इदारनि में बि महफ़ूज़ न आहिनि। हर हंधि बगड़ न्याणियुनि खे हिरास करनि था। कानूनी अमल न पियो थिए। औरतुनि तहफ़ुज़ लाइ जोड़ियल सरकारी इदारा बि गैर फ़ाल बणियल आहिनि। हुननि चयो त मेहर तालके जे नओं ॻोठ थाणे जे हद मिठो माछी में कारियल इल्ज़ाम में न्याणी नाहिद सोलंकी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। असल कातिल कानून खां आजा आहिनि। पुलिस बासरनि जे दबाव में अची कारियल इल्ज़ाम हेठि आयल नौजवान अली रज़ा सोलंकी मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस असल कातिलनि खे गिरफ़्तार न पई करे टनो मस्ती में ख़ालिदा चांडियो खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। हाल जी मज़लूम न्याणी शुमाइला चांडियो खे क़तल कयो वियो। अॻवान मुतालबो कयो त कातिलनि खे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। औरतुनि लाइ जोड़ियल कानून खे सख़्तीअ सां अमल करायो वञे। उजला सोलंकी खे जल्द बाज़ियाब करायो वञे।